नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठुल में ख़बर ॾींदा हलूं त ठुल में कादिर मंगसी जी 59वीं सालगिरह तकरीब जो केक SDP हाउस शिकारपुर डिवीज़न के चीफ ऑर्गेनाइज़र अब्दुल रज़ाक सरवाण, लाशारी डिप्टी ऑर्गेनाइज़र आदरे सिंधी समेत केतरनि कारकुननि केक काटे डॉक्टर कादिर मंगसी जी सियासी जदोजहद ज़िंदगी क़ौमी किरदार ते रोशनी विझी ऐं संदुसि सेहत सलामती ऐं ज़िंदगी जे लाइ दुआऊं घुरियूं वयूं। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो ठुल में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर नबी बख्श पंहिंजी रिपोर्ट। बिल्कुल असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं ठुल SDP हाउस में, जिते SDP जा कारकुन डॉक्टर कादिर मंगसी जो सालगिरह जो केक काटे वही ॻाल्हि ॿोल पुछा कयूं वधीक उनजो छा चवणु आहे। मंगसी जी 59वीं सालगिरह ते मुबारकबाद पेश कयां थो। ऐं इहो डॉक्टर कादिर मंगसी जंहिं हिकिड़े राज़े जे पुट जे घर में जनमु वरितो ऐं उन जे पीउ खे बि इहा ख़बर न हुई त डॉक्टर कादिर मंगसी को दुनिया लेवल जो हिकिड़ो लीडर थींदो। ऐं डॉक्टर कादिर मंगसी सिंध जी सियासत खे नवां लाड़ा मुतारफ़ कराया, नयूं इजादूं ॾिनियूं, माण्हू पंहिंजूं सालगिरह मल्हाईंदा हुआ, पर डॉक्टर कादिर मंगसी सिंध खे हिकिड़ो ॾियारो ॾिनो जेको योम मादर वतन जे नाले सां, जेको असीं 21 मार्च ते मल्हाईंदा आहियूं। ऐं डॉक्टर साहब इहो महसूसु कयो त बजाए पंहिंजा ॾियारा मल्हाइण जे धरती जो हिकिड़ो ॾींहुं मुक़ररु कजे जंहिं ॾींहं ते उहो ॾियारो मल्हाइजे। ऐं अॼु बि तरक़ी पसंद पार्टी हर साल जीअं योम मादर वतन इज़त ऐं आजबे सां मल्हाईंदी आहे, तमामु भरपूर शायाने नमूने सां मल्हाईंदी आहे। इन जे करे डॉक्टर कादिर मंगसी ज़ातियात खे फ़रोग़ न ॾिनो, पर डॉक्टर कादिर मंगसी क़ौमी ऐं इज्तिमाही शयुनि खे अहमियत ॾेई करे ही असांखे महसूसु करायो त सिंधी क़ौम जेका 5000 साल पुराणी तारीख़ रखंदड़ क़ौम आहे, असीं उन जी धरती सिंध धरती जे लाइ इज़त आजपे ख़ुशहाली जे लाइ घर घर झर झंग पंहिंजो इहो वचन कंदासीं त सिंध उहा सिंध जेका सिंध इज़त आजपे ख़ुशहाली जो पैगाम जेको आहे पहुचाए ऐं उन में कामयाबी माणे। हिकिड़ो 26 सालनि जो नौजवान लिसानी तज़ाद में जॾहिं मुहाजिर ऐं सिंधी जो फ़साद थियो तॾहिं सरे फ़हरिस्त थी बीह रहियो ऐं हुन सिंधी क़ौम जे बका जे लाइ जेको हुन खां थी सघियो उहा मुज़ाहिमती जंग शुरू कई ऐं उन में उन केतिरियूं कामयाबियूं माणियूं। जॾहिं डॉक्टर साहब उन केसनि में गिरफ़्तार थियो, ज़ख़्मी कंडीशन में हो, डॉक्टर साहब गोलियूं लॻल हुयूं, जॾहिं हॉस्पिटल खणी आया त काफ़ी एजेंसियुनि जो इहो ज़ोरदार हो त इन नौजवान खे क़त्ल करे छॾिजे, पर उन वक़्तु सिंध जो सॼो शऊर बेदार हो। सॼी सिंध डॉक्टर साहब जो नमल ते मुतहरिक थी ऐं सॼी सिंध बंदि थी वई। डॉक्टर साहब सां मोहबत जो इज़हार कंदे सॼा सिंधी माण्हू रोडनि रस्तनि ते निकिरी आया ऐं मथां साईं GM सैयद इहा शइ चई त डॉक्टर साहब सिंध जो हिकिड़ो सपूत आहे, असांजो हिकिड़ो वारिस आहे, हुन पंहिंजी सिंध जी बका सिंधी क़ौमी नसुल जे बका जे लाइ इहो क़दम खयो। पार्टी जो रहबर असांजो लीडर असांजो अॻवान डॉक्टर कादिर मंगसी साहब जी अॼु 59वीं सालगिरह असां मल्हाईसीं। असां हर साल डॉक्टर साहब जी सालगिरह मल्हाईंदा आहियूं। डॉक्टर कादिर मंगसी उहा वाहिद हस्ती आहे जंहिं सिंधी क़ौम खे गॾु करण जी जस्तजू कई ऐं ॾींहुं राति जाखोड़ कई ऐं पंहिंजे सिंध जे ग़रीबनि ऐं सिंध जे अबोझ माण्हुनि जो आवाज़ बणिजी बीठो ऐं उन्हनि जे दर्दनि ऐं उन्हनि जे ॾुखनि सां साथ ॾिनई ऐं पंहिंजी क़ौम खे गॾाइण जी कोशिशि कयईं। असां धणी दर दुआगो आहियूं त अल्लाह ताला उन जी उमिरि वधाए ऐं उन खे सिहत कामिला अता फ़रमाए त हू जेको आहे असां ग़रीबनि हमदर्दनि ऐं हॾ ॾोखियुनि जी मदद कंदो रहे। सिंधी क़ौम ऐं सिंध जे बाशऊर गैरतमंद अवाम खे असां डॉक्टर कादिर मंगसी साहब जी 59वीं सालगिरह जूं लख लख वधायूं पेश कयूं था ऐं इन उमेद सां जेको डॉक्टर साहब जेको ऐलान जंग कयो आहे, डॉक्टर साहब जेको ऐलान कयो आहे सिंधी क़ौम जे शऊर जे लाइ, सिंधी क़ौम जे इज़त आजब ख़ुशहाली जे लाइ, असीं अवां सिंध जे बाशऊर दोस्तनि सां गॾिजी करे सिंध मथां इज़त आजब ख़ुशहाली जो सिज नओं सिज उभारे इंशाअल्लाह असां सिंध खे बाशऊर बावकार बाजुरत सिंध सां कंदासीं ऐं इंशाअल्लाह उहा बाशऊर उहा गैरतमंद असां क़ौम जी ख़िदमत कंदासीं ऐं क़ौम सां गॾु असां हिकु नई सिंध ताबीर कंदासीं जेका हिन ग़ुलामी जे ज़ंजीरूं टोड़े करे सिंधी क़ौम खे आज़ाद बावकार कंदी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।